अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं ठीक है? मजे में? उम्मीद है बिल्कुल ठीक ठाक हूंदा, फर्स्ट क्लास हूंदा। आज़ादी फेस्टिवल कुकिंग शो में तव्हां सभिनी खे खुशामदीद था चऊं ऐं माशाअल्लाह मुंहिंजी को होस्ट बाक लाशारी मूंसां गॾु। अस्सलाम वालेकुम बाक लाशारी न बाक पीरज़ादा ऐं जांज़ेब ते डंड जारी आहे। अॼु असांखे जांज़ेब ॾाढो सुठो हिकिड़ो जेको आहे सो कुकिंग जो असांखे ठाहे कुझु खाराईंदो, छो त पेनल्टी लॻी वई अथसि ऐं नाज़रीन खे ख़बर आहे त बाक पीरज़ादा उन्हनि जी होस्ट आहे। बाक पीरज़ादा खे ऑनियन ऐं सॉरी बि करण लाइ तयार आहे। जी नाज़रीन, तव्हां इंतज़ार कंदा हूंदा ज़रूर, मूंखे बिल्कुलु ख़बर आहे ऐं थोरो अचण में असांखे देरी थी वई, हुन जे लाइ माज़रत। पर बहितरीन असांजो ही फेस्टिवल आहे जेको धरती टीवीअ पारां हाज़िर कयो वियो आहे पंहिंजे ॾिसंदड़नि जे लाइ। ज़बरदस्त आज़ादी फेस्टिवल ऐं उन में हींअर जेको लाइव कुकिंग शो हली थींदो ऐं स्टार्ट थींदो, उन में असां सां गॾु हूंदा शेफ फैसल। शेफ फैसल जी वॾी फैन फॉलोइंग आहे जांज़ेब। बिल्कुल नज़र अचे मूंखे साम्हूं जेके माण्हू वेठा आहिनि मूंखे नज़र अचे बि बिल्कुल ईअं बिल्कुल। ऐं रेसिपीज़ ज़बरदस्त खाधा जेके ताम तैयार कंदा आहिनि शेफ फैसल, उन्हनि जी वरी ज़बरदस्त छा ॻाल्हि कजे, उन्हनि जो टेस्ट ई पंहिंजो हूंदो हिकिड़ो ही वाहिद माण्हू आहे इंडस्ट्री जंहिंखे आउं ॾिसंदो आहियां मूंखे बुख लॻंदी आहे। हाणे बि लॻे पई कुझु खाराईंदो। ईअं ई आहे ऐं जीअं त प्रोग्राम जो बाक़ाइदा आगाज़ थी चुको आहे त मां ज़रूरु उन्हनि जो नालो वठणु चाहींदसि जेके तावन आहिनि, जेके स्पॉन्सर्स आहिनि, जिन ही सभु असांजी जेके काविशूं आहिनि से मुमकिन कयूं आहिनि तव्हां ताईं पहुचाइण जो। ही जेको बि फेस्टिवल आहे बहितरीन धरती टीवी वारनि जो जेको आइडिया आहे इहा सॼो तव्हां ताईं जेको पहुचे थो पियो कंटेंट, असां तव्हां सां ॻाल्हायूं था पिया, जेको असांजो राब्तो आहे इहो कनेक्शन साबित इन करे थियो आहे, मुमकिन इन करे थियो आहे जो स्पॉन्सर्स असां सां गॾु आहिनि। सो बहितरीन स्पॉन्सर्स आहिनि, असांखे स्पॉन्सर कयो आहे नेल्सन पेंट्स वारनि। उन्हनि असांजो ही आज़ादी फेस्टिवल जो ही जेको कुकिंग शो आहे, लाइव कुकिंग शो इहो स्पॉन्सर कयो आहे। उन सां गॾोगॾु नेल्सन पेंट्स खां गॾोगॾु सफ़ारी स्मार्ट सिटी हाउसिंग स्कीम वारनि असांखे स्पॉन्सर कयो आहे। उन सां गॾु पेंडा केमिकल वारनि स्पॉन्सर कयो आहे। उन्हनि जो चवणु आहे त सफ़ाई और हिफ़ाज़त के साथ अपना एनवायरमेंट साफ़ रखें। उन सां गॾोगॾु मबरूक जूसिस आहिनि, उन्हनि असांखे स्पॉन्सर कयो आहे। ऐं मिस्टर स्नैक्स वारनि स्पॉन्सर कयो आहे। उन्हनि जे ट्रिंगो स्नैक्स जेके आहिनि बहितरीन आहिनि। जांज़ेब तव्हां ट्राई कया आहिनि ट्रिंगो स्नैक्स? बिल्कुलु मूं ट्राई कया आहिनि, ॾाढा ज़बरदस्त आहिनि। ऐं माशाअल्लाह फैसल भाई जीअं स्टार्ट थियो आहे शो, अञा त हिकिड़ो जुमिलो कोन ॻाल्हायो, ॿुधण थो चाहियां। मां चवां पियो तव्हां ॿई थकिजी पोइ मां ॻाल्हायां। थकजंदासीं कोन असां थकजंदासीं कोन। ऐं तव्हां ॿुधायो त बहितरीन जेको ही तव्हांजो ही किचन आहे इहे कंहिंजो स्पॉन्सर आहे? अॼु तव्हां कंहिंजे सहकार सां? इहो स्पॉन्सर जेको असांजो हलंदो आहे, जेको मां कुकिंग शो बि कंदो आहियां, हुन में असांजो हूंदो आहे न्यू टाउन डेयरी। न्यू टाउन डेयरी तमामु बहितरीन ही पैकिंग में दस्तियाब आहे। मखण आहे, हिते कराची में हिन जी आउटलेट आहे, तव्हां ऑनलाइन बि घुराई सघो था। तमामु बहितरीन 250 ग्राम में बटर आहे, ॿारनि खे ब्रेड ते लॻाई पराठे जे मथां या लंच बॉक्सिस में ॾेई सघो था। हेल्दी आहे ॾाढो ऐं पैकिंग ॾाढी सुठी आहे हिननि जी। हुनजे अलावा हिननि जो देसी घी आहे, न्यू टाउन डेयरी जो देसी घी ॾाढो ज़बरदस्त आहे। 1/2 लीटर में ही टिन पैक में बि दस्तियाब आहे, 1/2 किले में ऐं 1 किले में। इहो बि वठी सघो था, ईज़िली मिली वञे थो ऐं हिननि जी तव्हां ऑनलाइन घुराए सघो था। हुनजे अलावा मलका फूड जा मसाला जेका असां हमेशह यूज़ कंदा आहियूं, मलका फूड जी काफ़ी वसी रेंज आहे, जंहिंमें बिरयानी आहे, पुलाव आहे, कोरमो आहे, अचार गोश आहे, काफ़ी सारी रेसिपी आहे। दॿे जे पुठियां सॼो प्रोसेस लिखियलु हूंदो आहे, तव्हां हुनखे ॾिसी ठाही सघो था। ऐं हुनजे अलावा जेके मसाला मां पंहिंजे शो में बि इस्तेमालु कंदो आहियां, उहे बि असां हिन जा इस्तेमालु कंदा आहियूं मलका फूड जा। ॾाढो ज़बरदस्त तव्हां ॿुधायो। ऐं माशाअल्लाह हेॾा भाॼियूं पियूं, टमाटा पिया आहिनि, हेॾा बसर बि पिया आहिनि। टमाटा कटराईंदासीं जांज़ेब खां। टमाटा कुकिंग कंदा शेफ फैसल? न मां न कंदो। अच्छा तव्हां न कंदा? केर कंदा पोइ भला? जांज़ेब कुकिंग कंदा। खाईंदो केर भला? इहो खाईंदो केर? असां भई जांज़ेब जी कुकिंग अॻ में शेफ फैसल ट्राई कंदो, अगर बची विया त पोइ मां खाईंदो। पोइ तव्हां पंहिंजी इंश्योरेंस कराए छॾियो। ज़बरदस्त आहे, ॾाढो सुठो सो कुकिंग शो स्टार्ट कजे थो। मुंहिंजे ख्याल में बहितरीन आज़ादी फेस्टिवल आहे धरती वारनि जो। धरती टीवी सां गॾोगॾु ॾिसंदड़नि खे बि इंतज़ारु आहे। शेफ फैसल छा था अॼु पचायो भला? कहिड़ी कुकिंग? अॼु मां न पचाईंदुमि, असांजे ऑडियंस मां सेलेक्ट कंदासीं। अच्छा ज़बरदस्त, बिल्कुलु कॉम्पिटिशन आहे त कॉम्पिटिशन थींदो ऑडियंस मां ऐं बहितरीन ताम तैयार कया वेंदा आहियूं उन कॉम्पिटिशन में। छो जो पाण अगरि सिंधी ॻाल्हायूं पिया त पाण थोरो उर्दू ॻाल्हायूं ताकि जेके साम्हूं वेठा आहिनि उहे सम्झी सघनि। तो सो आज जो मेरे ख्याल से जो कंपटीशन होना है वो 2 बहनों के बीच में होगा। बिल्कुल। अरे वाह, मतलब ये भी झगड़ा आपने यहीं पे करवाना? हाँ, क्योंकि मैं तो पकाता ही रहता हूँ, तो मैंने सोचा आज कंपटीशन करवाएं, देखिए हमारी बहनों में कितना टैलेंट है। ज़बरदस्त, बहितरीन। अच्छा ॾाढो मां सम्झंदी आहियां हिकिड़ो सुठो एक्टिविटी आहे ऐं रध पचाव। अक्सर माण्हू चवंदा आहिनि त
क्रिएटिविटी हुजे पर हिन ही जेको आर्ट आहे न इनखे निग्लेक्ट कयो वियो आहे बिल्कुलु, एतिरी बिल्कुलु, अहमियत बिल्कुलु। न ॾिबी वेंदी आहे हालांकि इहो केॾो वॾो आर्ट आहे ऐं तव्हां हिकिड़ो आर्ट सुठो आहे खाधो ऐं सभिनि खां पचायो। वॾे में वॾी इहा क्वालिटी आहे असांजी जेके भेणूं माण्हू आहिनि जे घर में आहिनि हेॾी गर्मियूं थियूं थी वञनि उन में जेको आहे ज़रूरु। पंहिंजी फैमिलीज़ खे संभालणु वरी उन में बोरची खाने खे पूरो संभालणु वरी उन खे रेसिपी हेॾी गर्मी ते बीहणु मानियूं ठाहिणु केॾो ॾुखियो कमु आहे ऐं उन इनखे में पाण- टेस्ट अचणु टेस्ट ज़ाइको। अचणु ऐं उहो दिलि सां ठाहिणु वरी सभिनी सां पेश करणु हिकिड़ो वॾो बिल्कुलु। ॾुखियो कमु आहे ऐं ॾुखियो उहो कमु तव्हां कयो था माशाल्लाह सां तव्हां तव्हां बि त कयो था न मां इहो। वही तव्हां जी ॻाल्हि खे कंदसि असां त हलो स्टूडियो में कंदा आहियूं एसी हूंदो आहे फैसिलिटीज़ हूंदियूं आहिनि हे जेके घर में एॾी घर महिनत में सां एतिरो ठाहींदियूं ख़ासि आहिनि facilities किथे कोन हूंदो हूंदी। आहे ॾाढी ऐं गर्मी लाइव में वरी छा आहे त कुझु चैलेंजेस मज़ो अची ई वेंदा आहिनि अचे थो, असांखे बिल्कुलु। चैलेंजेस फेस करणा न पर उहा बाख खां त पुछ न त तव्हां छा ठाहींदा आहियो तव्हांजो स्पेशल छा आहे अरे मां सभु कुझु ठाहींदी आहियां ऐं जेको बि ठाहींदी आहियां ॾाढो टेस्टी हूंदो आहे इन करे मां साल में सिर्फ़ु हिकु दफ़ो ठाहींदी आहियां अच्छा माना स्पेशल हूंदो न यार ही अगर Special बाग हूंदो आहे। ठाहे छॾे त माना अहिड़ो कोई नथो ठाहे सघे बिल्कुलु स्पेशल हूंदो आहे ऐं मां जेके थाई फूड आहे न जीअं पास्ता थी वियो मैक्रोनी थी वियो उहे शयूं माना आसान हुजे मैगी विझी छॾी 3 मिंटनि में या 2 मिंटनि में ठही वई आसान इहो बि माना कोन्हे। एॾो ॾुखियो कमु कंदी आहे आसान इहो बि कोन्हे। बाग पीर ज़्यादा एॾो ॾुखियो कमु कंदी आहे इहो बि मैगी ॾाढो ठाहींदी ॾुखियो आहे। आहे इटालियन फूड ऐं इहे ठाहिणु ॾाढो ॾुखियो जी ठीकु So, आहे taste आहे, taste अचणु अनाउंस घुरिजे, कयो ज़बरदस्त आहे। ऑडियंस मां बिल्कुल ऑडियंस मां हाणे अनाउंस था कयूं पिया अब मेरी पार्टिसिपेंट्स बहन के कौन सी मेरी बहन रेडी है जो आ आने के जाए लिए? पार्टिसिपेंट्स जो रेडी है वो आ जाए यहाँ मंजर पे आम पर बिल्कुल जबरदस्त किस्म की हमारी बहनें आ गई मेरी माशाल्लाह बहन। माशाल्लाह वेलकम अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम क्या नाम है आप मेरा नाम हिना हिना और आपका क्या नाम रूही आसिफ रूही रूही अरे वाह हिना ऐं रूही असांखे जॉइन कयो आहे ऐं तव्हां कंपटीशन कंदो आप क्या बनाएंगे आप ये तो पता चलेगा कंपटीशन से मुझे नहीं पता क्या ये तो इनके लिए सरप्राइज अच्छा है ये भी अच्छा, बड़ी ये बात भी है कि इनको खुद भी नहीं पता कि बनाना क्या है और वो आप इनके लिए बनाएंगी। सरप्राइज मतलब रखा आपके हुआ लिए है भी सरप्राइज है तो ये बनाएंगी सरप्राइज हम बताएंगे रेसिपी आपको वो आपको बनानी होगी और इंग्रेडिएंट्स यहाँ पे रखे हुए हैं आप आज बना रहे हैं चिकन कढ़ाई ठीक है दोनों के पोर्शन सेम है स्पाइसेस हमने आगे आ जाएं स्पाइसेस हमने दोनों के सेम रखे हुए वो आपके ऊपर है आप किस तरह वेरिएशन ज़रूरी नहीं कि आपने सारी चीज़ें डालनी है अब आपने खुद खेलना है वो कह रही थी ना आर्ट है बिल्कुल आर्ट मतलब है ये है कि फैसल भाई ने सारी अरे चीजें मेरी रखी बहनें हैं जीत जाएंगी मेरी बहनें जीत जाएंगी इंशाल्लाह। अच्छा जो भी आप competition- कंपटीशन करवाना चाह रही है मतलब अरे, हम बिल्कुल। तो ये बहन हमारी साइड आ गई ये है आपके साइड है ये मेरे साइड है Done बिल्कुल। हो गया। और जो है रूही जीत जाएगी मुझे लगता है ठीक है चलो आप सही दोनों देखें ठीक है ना जो चीज़ आपको चाहिए इनमें से आपने यूज़ करनी ज़रूरी नहीं कि सारी चीज़ें आपने डालनी है अब आपने अपने हाथ से जो आपका टेस्ट है आपने इस तरह बनाना है ज़बरदस्त नाज़रीन हाणे कॉम्पिटिशन आहे स्टार्ट थी चुको आहे ऐं स्टार्ट थींदो स्टार्ट खां अॻु में मां चाहींदसि त नंढड़ी साई वठूं था साई खां पोइ ईंदासीं ऐं पोइ कुकिंग आहे कुकिंग कॉम्पिटिशन आहे स्टार्ट थींदो ऐं जाज़िब पोइ वरी जेको time थी वियो, टेस्टी खाधो commercial हूंदो जो न न? उहो मुंहिंजो ऐं Done. जेको हाराइजी वेंदो उहो तव्हांजो हलो सो टाइम थी शॉर्ट कमर्शियल बिल्कुल। ब्रेक एती प्रोग्राम के कंटिन्यू कंदासीं जी वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं बहितरीन कॉम्पिटिशन जी तयारी थी चुकी आहे ऐं ॿई असांजा जेके कॉम्पिटिटर्स आहिनि जेके ॿई असां जो पार्टिसिपेंट्स आहिनि से रेडी आहिनि सो तव्हां स्टार्ट कयो जी क्या स्टार्ट करेंगी पहले क्या आप कहाँ से शुरुआत करेंगी स्टार्ट करें आप लोग दोनों ऑयल से शुरू करें ऑयल से जी स्टार्ट हो शेफ गया है तव्हांखे छा थो लॻे केरु बहितर ठाहींदो ॾिसूं था हाली त स्टार्ट थियो आहे लेकिन तव्हां ॿिन्हिनि खे तक़रीबन 25 खां 40 मिनट आहिनि जंहिंमें तव्हांखे रेडी करणो आहे आपके ठीक है? पास 35 से 40 मिनट हाँ हाँ 35 से 40 40 मिनट है। मिनट में 40 मिंटनि में कढ़ाई तयार थींदी ॾिसूं था भला त केरु थो खटे हूअं त ऐं जेके विनर्स हूंदा मां ॿुधाईंदी हलां ध्यान से मेरी बहन नाज़रीन आपका खे हाथ ना कट जाए त उन्हनि खे गिफ्ट्स हैम्पर ॾिना वेंदा ऐं उहे गिफ्ट्स में बि स्पॉन्सर्स असांजा उहे ई आहिनि नेल्सन पेंट्स वारा उन्हनि जा गिफ्ट्स उन्हनि खे ॾिबा सफ़ारी स्मार्ट सिटी हाउसिंग स्कीम वारनि जो गिफ्ट्स ॾिबो पेंडा केमिकल्स वारनि जा गिफ्ट्स हूंदा मबरूक जूसिस जा ऐं मिस्टर स्नैक्स ट्रिंगो स्नैक्स वारनि जा सो बहितरीन जेके आहिनि इहे असांजो अच्छा कॉम्पिटिशन्स अच्छा हिन खां अलावा बाक़ ख़बर छा आहे हाणे कढ़ाई वारो हुननि सीन ठाहियो हुननि अधी पहिरीं विझी ॾियो चिकन हाणे अधी विधो आहे बसर हाणे ॾिसो डिफरेंट क़िस्म हा जो इहो तरीक़ो हूंदो आहे डिफरेंट क़िस्म जो तरीक़ो आहे कढ़ाई ठाहिण जो ॾिसूं था हाणे केरु थो ज़बरदस्त ठाहे वही मां चयो पियो मूंखे कि त लॻे ॿिन्हिनि थो जो हमारी change टीम थोड़ी आहे। मज़बूत आहे न कोन मूंखे लॻे थो मुंहिंजी जेका टीम आहे न उहा मज़बूत आहे तव्हांजो चिकन गरियल हूंदो उहो असांजो थोरो घटि थी सघे थो चलो हले
ठीक है हाँ बिल्कुल आहे ॿिन्हिनि जो ऐं तरीक़ो इहो different ॾिसो इहो आहे। तरीक़ो आहे हर कंहिंजो पंहिंजो तरीक़ो फैसल भाई, हम इन help करे कर ई सकते उनजो हैं? टेस्ट भी नहीं ईंदो। नहीं नहीं हेल्प नहीं करनी आपको ऐसे पीछे में सम- प्याज नहीं- काट दूं, पता ही हाँ, नहीं चलेगा। प्याज काट दें, टमाटर काट दें, वो आप कर सकते हैं। जाजिब का बड़ा दिल चाह रहा है दिल है चाह ना रहा है, हाँ। कल ऐसा करेंगे तो कल मैं जाजिब मेहनत से से ही ध्यान देना बतवा चाहिए ना हाँ मुझे। जाजिब ऑडियंस में से एक आएंगे, एक जाजिब होंगे। हाँ एक दूसरा कंपटीशन जो है ना वो या जाजिब आसान से भाई कयूं नहीं, आपसे तो कंपटीशन हो ही नहीं सकता भाई, ऐसे पॉसिबल ही नहीं है। आप अरे पीछे वाह छोड़ देंगे जबरदस्त मुझे। ठीक है अच्छा जाजिब जेस ताईं कढ़ाई थे असांजा जेके कॉम्पिटिटर्स आहिनि न इन्हनि खे मोटिवेशन मिलणु तमामु ज़रूरी यही आहे आहे, हाँ। जेको ऐं असां मोटिवेशन कंदा जेका आहे न मौसीक़ी मां बि मिलंदी आहे ओह। कहिड़ो को कलाम त भला ॿुधायो को आज़ादीअ जो गीत को आज़ादी जो न, पर सिंधी हिकिड़ो अगरि तव्हां ॿुधाइजो हलो, को यादि बिस्मिल्लाह, हुजे। बिस्मिल्लाह। हीअ हसी जिंदगी वाह, वाह। ये गुजरी वही ख्वाब हो या हवा का खबर ही न पई, हीअ हसी जिंदगी। ये cutting हार upload तव्हांजी करना वारी वाह आहे। वाह वाह हार तव्हांजी वारी आहे। मां सिंगिंग कई त इन्हनि खां कढ़ाई ठाहिण विसरी वेंदी इहे न इहा कढ़ाई जेका आहिनि मूंखे हणनि। ए कॉम्पिटिशन जेको आहे न इन्हनि जो हे जेके कुकिंग कनि थियूं पयूं इन्हनि खां विसरी वेंदो त असांखे छा करिणो हुयो असां किथे पहुतासीं सो बहितरीन आहे ॾाढो सुठो मौसीक़ीअ जो बिल्कुलु साथ हूंदो आहे ऐं मौसीक़ीअ खां सवाइ जेका आहे अच्छा ज़िंदगी वैसे पूरी आहे सलाह दे सकूं था फैसल भाई, सलाह दे सकते हैं? हाँ हाँ सलाह सुना। भी दे सकते हैं। लेकिन अच्छा, जैसे इन्होंने ढक्कन दे दिया ना ऊपर से, तो इससे क्या होगा कि जल्दी बन जाएगा, आपने नहीं। न न न हुननि जो तरीक़ो पंहिंजो आहे वो बसर खे तव्हांजी सलाह कनि जेका आहे पिया। न पंहिंजे पर- कंहिं कम में न, न, या इन्हनि वो- खे हेल्प न वो न असल में में आई का बि। डिफरेंट तरीक़े सां ठाहिनि पियूं, हे डिफरेंट तरीक़े सां ठाहिनि पियूं। पर पंहिंजे पर में हिकिड़ी सलाह ॾिनमि उहा बि ग़लति। हिकिड़ी सलाह बि ग़लति। हिकिड़ी सलाह ॾिनी तव्हां उहा बि ग़लति थी वई। अच्छा मौसम ॾाढो सुठो आहे ऐं जेको आहे मां नाज़रीन खे जेके असां सां गॾु आहिनि हाज़रीन असां सां गॾु उन्हनि खे बि चाहींदसि तव्हां इंजॉय कयो था पंहिंजनि ताड़ियुनि में प्लीज़ मुज़ाहिरो करायो तालियां थोड़ी बजाएं clapping हो जाए, clapping हो इंजॉय जाएगी, कर रहे हैं अच्छा आप लगेगा। लोग मज़ा आ रहा है आपको जबरदस्त बिल्कुल इहो जोश जेको आहे न इहो खपंदो आहे जो ज्यादा असांखे बि क्लैपिंग करेगा उसको हम कढ़ाई ये खिलाएंगे। स्पून थोड़ा कढ़ाई भी नीचे रखें, खिलाएंगे गरम होके गिफ्ट्स ना भी चिपक देंगे जाएगा। है ना जाज़िब गिफ्ट त असांजा आहिनि जेके इलाही। गिफ्ट हैम्पर्स आहिनि से नाज़रीन जे लाइ बि आहिनि जेके बि असां सां हाज़रीन असां सां गॾु आहिनि मौजूदु आहिनि उहे उन्हनि खां सवाल जवाब कया वेंदा जीअं त आज़ादी फेस्टिवल आहे आज़ादी जो मौक़ो आहे त इन मौक़े ते ई असां जेके सवाल कंदा आहियूं जनरल नॉलेज जे हाँ, हवाले उहे सां बि सवाल उहे आहिनि। सवाल ऐं कबा उन्हनि ते वरी गिफ्ट आहिनि ऐं ऐं उहे gifts। डिफरेंट क़िस्म जा गिफ्ट आहिनि। बिल्कुल सो गिफ्ट हैम्पर्स ॾिना वेंदा ऐं मुंहिंजे ख्याल में छा ख़्याल आहे सवाल जवाब जो सिलसिलो शुरू मुझे कजे ख्याल सां करणु घुर्जे। थोरो audience खे अगर बि- अगर असांखे टॉक बैक मां ॿुधाइनि फैसल भाई खे अगर असां सवाल को पुछूं त करे सघूं था। फैसल भाई पुछा कयो असां लाइ सवाल करे पुछी था सघूं वठो। बिल्कुल बिल्कुल तव्हां असांजा कोई जेके कस्टमर ही हिननि खे- कॉम्पिटिटर्स आहिनि इन्हनि खे शेफ फैसल हैंडल कंदो मां handle छो कयां थो, त तव्हां किचन सवाल जो डिपार्टमेंट शेफ जो आहे हाँ। ऐं उहो पाण उन्हनि खे जेको आहे सो संभाले हाँ। असां ऑडियंस मां भाई पहले बताएं पहले सवाल मैं करना चाहूंगी आप जो है ना हाथ उठाइएगा जो उसका सही जवाब देगा उसको हम गिफ्ट देंगे तो हाथ उठाइएगा फिर मैं किसी एक को बुलाऊंगी ठीक, वो हाँ, यहाँ पर ठीक है। आकर हमें जवाब देगा ओके। ठीक है तो बताइए कि पाकिस्तान का कौमी तराना किसने लिखा है के लिखियो पाकिस्तान जो कौमी तरानो अब आपको जवाब यहाँ पे आके देना पड़ेगा। नहीं मैं उठाऊंगी ना एक मिनट आप आ जाए कैसा लग रहा है आपको पहले तो ये बताएं आज़ादी फेस्टिवल धरती टीवी का कैसा लग रहा है बहुत अच्छा अच्छा लग रहा है और ये जो कुकिंग हो रही है इसमें भी आपको खुशबू आ रही है मुझे तो यहीं से अभी तक तो नहीं आई यहाँ अभी तक तो नहीं आई। पहुंची है अच्छा हवा का जोर ऐसा है ना हाँ वैसे हमारी तरफ वैसे पहुंची है दिल इनकी खुश तरफ करने नहीं। के लिए कह देती आ रही है हमारा भी दिल खुश हो जाता सच्चा माण्हू आहिनि असांजा सच्चा सिंध जा माण्हू, बिल्कुल। सिंध जा सच्चा माण्हू आहिनि है। अधी ॻाल्हाए बि अधी ॻाल्हाए छा थी? झूठ नहीं बोलना चाहिए क्या वाह बात वाह है। दिस छा ॻाल्हि आहे जवाब जबरदस्त। मिली हो? जवाब हाणे अभी आप बताएं कि पाकिस्तान का कौमी ये तराना स्कार्फ जो ऊपर है करें। किसने लिखा पूरे है में उसका ये जवाब यहाँ आप से बताएं आस्तीन ऊपर हफीज करें। जालंधरी हफीज जालंधरी बिल्कुल जवाब दुरुस्त आहे कहिड़ो gift ऐं ॾियूं? जाज़िब गिफ्ट कहिड़ो ॾींदा कहिड़ो, मुंहिंजी कहिड़ो, भेण खे कहिड़ो? कहिड़ो गिफ्ट ॾींदा हेलो मिस्टर स्नैक्स जो ट्रिंगो स्नैक्स वारनि जो Done गिफ्ट थी वियो, हैम्पर अधी आहे तव्हांजो gift ऐं इहो थी वियो। गिफ्ट हैम्पर तव्हांखे बिल्कुल जबरदस्त तालियां बजा लें Thank you, मेरी बहुत बहन के लिए शुक्रिया। तालियां बजा बेहतरीन थैंक यू सो मच थैंक यू ॾिसो इन सां छा आहे त ऑडियंस बि थोड़ी एक्टिव थी वई आहे हाँ। जाज़िब हाणे ॿियो सवाल मां चाहींदसि त तव्हां बि करे वठो असांजी ऑडियंस सां हाँ पाकिस्तान एटमी ताकत कब बना? हथ मथे कयो बाबा ये दफ़ा हाथ कैमरा ऊपर में तो उठाएं। मथे अच्छा करे। जनरल नॉलेज का ये पाकिस्तान से रिलेटेड सवाल है पीछे सारे हाँ पीछे तो दो बहनें बैठी हुई हैं। एक आ जाए बहन यहाँ पे मैं पूछ लूंगा आप बताएं आपको ना। गिफ्ट भी दे दूंगा अगर आपने जिस सही जवाब दिया तो। अदी एॾा फ्री अचो न तव्हांखे गिफ्ट ॾियां तव्हांखे। अदी तव्हांजो नालो आपका नाम? आयशा
आयशा को 28 मई 28 में, वैसे कौन सी डेट? 28 मई को बना था ना 1998। आयशा क्या करती है मेरी बहन? 28 मई था ये। 28 पानी की तो में डेट दी था। ना आप लोग को। अच्छा 28 में सन चाहिए, याद है? मंगवाना ईयर तो कौन सा याद है, है? सन याद है, पूरा जवाब देना है। सन एयर नहीं याद। तो है फिर तो अब क्या मई में, करें है भाई? तो मई में, है तो मई मई तो में। ठीक है, लेकिन मई साल भी सही तो है। पता होना चाहिए ना। साल तो पता होना चाहिए तो ना। मैं यही अब- तो पूछ रहा हूँ बहन से। तो क्या करें, आपको एक वो जो टमाटर, आधा गिफ्ट। एक टमाटर आपको दे देते हैं जो बच गया है हमारी हाँ। सब्जी में। अदी आई तो कुछ हाणे तो गिफ्ट ॾियणो कुझु त घुरिजे ॾियणु न, घुरिजे, कुछ तो सा ॾियणु बिल्कुलु। घुरिजे। ऐं असीं ख़ाली हथ कुछ तो छॾींदासीं ॾियणु कोन। घुरिजे, हिकिड़ो ॾियूं था पर सही जवाब जो हिकिड़ो वरी ॿीहर असां जेको असां कंदासीं। हा, अदी ही सफारी वारनि जो आहे। सफारी स्मार्ट सिटी वारनि जी हाउसिंग तरफ़ां। स्कीम वारनि जी तरफ़ां तव्हांखे गिफ्ट आहे। पर इहो सवाल अञा बि वैलिड आहे ऑडियंस मां, जिनखे सवाल सही अॻिए जवाब साथ अचे थो ॿुधायो, हाथ ऊपर करें हिनखे जिसको मथे सही कराइणो जवाब आ पवंदो। रहा है। हाइट वधंदी न। आपको पता है पाकिस्तान एटमी ताकत कब बना, सन बताएं और डेट बताएं। जी कोई नहीं आ रहा। अज़ीब तव्हां ही जवाब ॾेई छॾियो भला, मुंहिंजे ख़्याल में 1998। 1998 98 में पाकिस्तान फर्स्ट टाइम एटमी ताकत जेको आहे बणिजो। ऐं मई जे महीने में उन जेको आहे सो फर्स्ट टाइम अचे दुनियावी थोरो थोरो सतह ते थोरो। एटमी ताकत पाकिस्तान जो मुल्क आहे असांजो हुननि जो बणियो, चलो जंहिं ते फास्ट असांखे हले थो। फ़ख्रु आहे। ऐं इहा हिकिड़ी वॾी नॉलेज आहे। इहा असांजे पाकिस्तान में रहंदड़ हर सिटीज़न, हर शहरीअ खे इहा नॉलेज हुजणु घुरिजे। बहितरीन लूण जी खान किथे आहे, नमक की कान कहाँ है? इहा शेफ फैसल खे ख़बर हूंदी हाँ, रोज़ केवड़ा। लूण लूण ही वठी था इहो बि पता शेफ है फैसल खे आपको? ख़बर। अदी अचो, नमक की तव्हां अचो। कान, अच्छा अदी ता नालो? उर्दू। नाज यूनुस। अदी थोड़ो ना वेझो जो। आपका नाम क्या है? नाज यूनुस आप बताएं जवाब। केवड़ा। खेवड़ा। जवाब बिल्कुल जवाब सही है दुरुस्त, यार। ॾिसो बिल्कुल, असांजी केॾी बिल्कुल। इंटेलिजेंट मतलब ऑडियंस आहे माशाल्लाह हाणे जबरदस्त। कहिड़ो बस gift अदी ॾियूं के भला? भी जाओ अदी खे स्नैक बि वारो इहो ई ॾियूं। हलो इहो बि स्नैक वारो स्नैक्स ॾियूं। वारो गिफ्ट ॾियूं था। बहितरीन बहितरीन ताड़ियूं, जोरदार ज़बरदस्त, ताड़ियुनि सां। तालियां हो जाए ना बहन के ऐं लिए, ॾिसो तालियां हो सड़ो जाए। न, साड़नो हुजणु घुरिजे, हसद जेके आहे न उहो दिलि में न पालणु घुरिजे। ॾिसो तव्हां जवाब ख़ुशि आहे। थियो, उन्हनि खे गिफ्ट्स मिलनि था, ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, ताड़ियूं वॼायो। जी कढ़ाई किथे पहुती आहे? अच्छा हिकिड़ो सवाल पुछी सघूं था बाक़ी हिकिड़ो, अगर इजाज़त हुजे तव्हां हलो, अगरि जे चओ। मुंहिंजी इजाज़त, मां बिल्कुलु तव्हांखे इजाज़त ॾींदमि, तव्हां भली सवाल पुछो। अच्छा इनके पलटायो। पाकिस्तान का पूरा नाम क्या है? अच्छा पाकिस्तान जो पूरो नालो, पाकिस्तान name। का पूरा नाम अदी जी भाई आप आ जाएं, भाई आ जाएं भाई। पाकिस्तान। नाम नाम क्या है आपका आपका? नाम? पहले मोहम्मद यूनुस। मोहम्मद इस्लामी यूनुस। जमहूरिया पाकिस्तान। बिल्कुल सही इस्लामी जवाब, जमहूरिया बिल्कुल, बिल्कुल, बिल्कुल पाकिस्तान, सही है, बिल्कुल बिल्कुल सही है। जोरदार तालियों के साथ ये आपको जा रहा है गिफ्ट ता होता उठी रहो, स्नैक्स दिखा। का गिफ्ट जा रहा है आपको। थैंक यू सो बहुत मच, शुक्रिया। बेहतरीन जबरदस्त। और कढ़ाई कहाँ पहुंची आप? कढ़ाई असल में बन रही है दोनों की अभी। डिफरेंट है। हाँ हाँ और इन्होंने अभी स्पाइसेस स्टार्ट किए हैं ठीक है। और यहाँ पे जो है इन्होंने अभी सिर्फ फ्राई किया अदरक लहसुन के हाँ। साथ। ये डिफरेंट बना रही हैं और वो थोड़ा स्पाइसेस के तरीका अलग साथ है। बना रही हैं फ्राई अच्छा। करके। ओके। आपने दही डाल दिया इसमें। अब बताएं क्या किया आपने किया था ऑडियंस को। मैंने हाफ प्याज लिया था, उसको बिल्कुल बारीक बारीक चॉप किया है। फिर मैंने ऑयल भी बताएं कितना डाल। ऑयल 1 कप तकरीबन आप डालेंगे, क्योंकि हाफ केजी चिकन है तो 1 कप ऑयल 1 डालेंगे। कप बहुत ज्यादा नहीं हो जाएगा? नहीं, क्योंकि इसमें थोड़ा सा ना तेल ज्यादा, क्योंकि मेमन कम्युनिटी से हैं तो अच्छा, तेल है मेमन ना, कम्युनिटी से। ज्यादा तेल हम लोग यूज ओके। करते हैं, तो वो सालन में जब तक ऊपर बहुत तेल ना हो ना जबरदस्त। तो मजा नहीं आता। अच्छा मैं ये बताती आगे? चलूं कि ये अपनी रेसिपी बता रही हैं, हाँ। फिर उसके बाद जो है जज हमारे शेफ फैसल हैं, और फिर जो इनसे गलतियां हो गई हैं उनमें क्या बेहतरी आ सकती है वो भी हमारे शेफ फिर इनमें करेक्ट करेंगे कि भाई बिल्कुल ऐसा है। ऑयल कितना होना चाहिए, कितना हाँ। नहीं होना चाहिए। जी बहन आप बताएं। ऑयल लिया था 1 कप और इसके अंदर चिकन डाल दी थी। फिर मैंने इसको थोड़ा सा फ्राई करके लहसुन अदरक का पेस्ट मैंने साथ ही डाल दिया था। ठीक है। ओके और थोड़ा सा ढक्कन 2 मिनट कवर करके, और फिर मैंने इसके अंदर स्पाइसेस डाले थे, नमक, लाल मिर्च, हल्दी और कुटी हुई लाल मिर्च थी ठीक है। यहाँ पर। क्वांटिटी भी बताती जाएं ताकि ऑडियंस। तकरीबन 1 टेबल स्पून की सब क्वांटिटी थी। हल्दी की थोड़ी हाफ हल्दी हाफ टेबल स्पून थी। ठीक है। बाकी और नमक salt? सॉल्ट 1 टेबल स्पून से थोड़ा सा कम था। ये मैं बाद में कम पूछूंगा। था क्योंकि मैं एज अ शेफ ही काम कर रही हूँ, ठीक है, तो ठीक है, हाँ। हाँ, तो इस वजह से मुझे पता है, आइडियाज हैं। ऐसे समझो आपके सामने टीचर खड़े हुए हैं। अच्छा आप हाउस अच्छा वाइफ एक हैं? एक नहीं बचने के हाउस लिए वाइफ हैं या जॉब करती हैं? जॉब नहीं कर रही, लेकिन
मेरा अपना बिजनेस है फूड का। अच्छा, फूड का क्या है आपका, क्या करती हैं? फूड हेवन के नाम से पेज है मेरा। मैं Okay. अपना जैसे सेल आउट करती हूँ अपने अच्छा, फूड अच्छा, बना के, ठीक है, लंच ठीक। फूड मेरा जाता है। ओके। अच्छा। वेज फूड सर्विसेज है, बाकी कस्टमाइज ऑनलाइन ऑनलाइन ऑर्डर्स कस्टमाइज फूड भी जाता है ठीक जैसे है। मेरा। अच्छा अच्छा हाँ। अच्छा मतलब पाने कदे भूख लगे तो पाने के फोन की हाँ, अब मैं हमें भूख इनके साथ लगेगी। कुकिंग कर चुकी हूँ ये एक आई शो थी में, मेरे शायद सेट इनको पे, याद हाँ। नहीं होगा। मुझे इनका याद आ बहुत रहा है। पुराना शो था, हाँ। उसका आई थी, बहुत साल हो गए नहीं नहीं हाँ, इनको ठीक याद है। हो, इनकी मेमोरी मुझे याद- बहुत अच्छी है। आई थी। उसको। मुझे ये मगर याद है। नहीं नहीं, मुझे याद है, आप आई थी। अरे So, वाह, आप break जबरदस्त। break स्लो बटू। जा रही हैं, आप थोड़ा फास्ट करें। फैसल भाई ब्रेक बटू। हाँ, ब्रेक ब्रेक बटो। ब्रेक ब्रेक क्या कर Okay, break का टाइम बटू होगा। था। So ब्रेक का time टाइम थियो? है ब्रेक Okay, okay. Break वठूं था। हाँ, ता बिल्कुल। वठो बाक ब्रेक वठूं था ऐं ब्रेक खां पोइ हाज़िर थियूं था। नाज़रीन ॾिसंदा रहो, ज़बरदस्त आज़ादी फेस्टिवल में कुकिंग कॉम्पिटिशन हली रहियो आहे। धरती टीवी सां गॾु रहो, असांजो इंजॉय कयो फेस्टिवल। मिलूं था नंढड़ी ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जारी आहे, कचहरी हले पई, पाक भी गॾु आहे। फैसल भाई किथे कॉम्पिटिशन पहुतो? हाणे भुख लगी हाणे त बस इलाही। सम्झो 10 मिंट आई नाली। 10 मिंट आहिनि। हाँ। बसि हाणे अचे नान पुगायूं। घुरायो, हैं? नान घुरायो। त पोइ मानियूं केरु कोन ठाहींदो? बस उन्हनि जो कॉम्पिटिशन नान घुरायो, तिर वारा नान। हलो नान घुराए था वठूं जेसि ताईं जेको आहे असांजी कढ़ाई तयारु थिए। ज़बरदस्त कॉम्पिटिशन आहे, जारी आहे नाज़रीन। ऐं मुंहिंजे ख़्याल में जेसि ताईं कढ़ाई हाणे ऑलमोस्ट तयारु थियण वारी आहे न, Almost तयारु पोइ आहे। सर्व थींदी, तेसि ताईं असां हिकिड़ो कॉम्पिटिशन करे था वठूं। छो त एजाज़िब जेके असां सां ऑडियंस आहे तमामु प्यारी आहे, एक्टिव आहे, एक्टिव भी आहे माशाल्लाह। ऐं टैलेंटेड भी आहे। टैलेंटेड भी आहे, एक्टिव कहिड़ो भी आहे टैलेंट भाई। आहे ऑडियंस में? ऑडियंस में इलाही टैलेंट आहे, शेर भी पढ़ी था वञनि, गानो भी ॻाए था वञनि, मूंखे ख़बर पई आहे इहा। अच्छा, पोइ हाँ, सिंगिंग, उनमें- हलो पोइ सिंगिंग क्यों भला? सिंगिंग कॉम्पिटिशन क्यों? सिंगिंग कयूं था मुझे ख्याल सां। तव्हां केर जो ऑडियंस में से हाथ उठाए कौन आके हमें गाना सुनाएगा? कोई तव्हां अच्छा जो सा कलाम केड़ो ॿुधाईंदो? शुरुआत त भाई करे। जी भाउ मुंहिंजा ईंदा। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम देखें, नालो छा आहे तव्हांजो? नदीम अली। जी नदीम अली साहब, कीअं थो लॻे तव्हांखे धरती टीवी जो ही फेस्टिवल? तमाम फेस्टिवल Green ॾाढो chilies मज़ो अची वग़ैरह रहियो डालनी आहे खपे, ऐं डाल एंजॉय करे रहिया आहियूं। ज़बरदस्त, बहितरीन। कलाम केड़ो तव्हां ॿुधाईंदा? हिते अचो, हिते अचे असांखे कलाम ॿुधायो। मास्टर मंजूर है हिकिड़ो। सही आहे। बस स्पीड पकड़ो, 10 मिंट आहिनि तव्हां वटि। हर जाए पिरी हर महफिल में मुखे तुझी कमी महसूस थी थे। हर जाए पिरी हर महफिल में मुखे तुझी कमी महसूस थी थे। तुझो यादूं संभाले रखम दिल में, तुझो यादूं संभाले रखम दिल में, पर तुझी कमी महसूस थी थे। हर जाए पिरी हर महफिल में मुखे तुझी कमी महसूस थी थे। वाह भाई, मूंखे लॻे थो भाभी यादि अचे बि तव्हांखे न? जी बिल्कुल। भाभी यादि। वाह, ज़बरदस्त, बहितरीन कलाम आहे। ताड़ियूं प्लीज़ थी वञनि। ऐं एॾो ज़बरदस्त कलाम आहे न, कलाम जी त मां सम्झंदसि त ख़बर त पोइ पवंदी त जेको आहे सो केॾो बहितरीन इन जो कलाम आहे। तव्हांजी गिफ्ट इजाज़त हुजे गिफ्ट ॾियां? गिफ्ट्स ॾियो बिल्कुल, छो त ही जेको कलाम आहे न, इहो गिफ्ट्स जेको आहे सो डिज़र्व कनि था पिया। बिल्कुलु ईअं आहे। बहितरीन तव्हांजो जेको आहे, ऐं तव्हां ज़रूरु इनखे मिस्टर स्नैक्स जो आहे, ट्रिंगो स्नैक्स, इहे गिफ्ट्स तव्हांखे ॾे वञनि था पिया ऐं छो इंजॉय साम्हूं कयो, तव्हां वेठा आहियो, असां प्रोग्राम ॾिसो पिया त हिनखे खाई इंजॉय कयो। खाई इंजॉय कयो। थैंक यू सो मच, थैंक नंढड़ो यू। आयो आहे असांजे अरे भाई, वाह वाह, ज़बरदस्त शर्ट पई आहे। अचो 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 अचो, बहितरीन। अच्छा, सुठी टी शर्ट पाई। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नाम थोड़ा क्या है? जोर से बोले। अस्सलाम वालेकुम। नाम क्या है आपका? अब्दुल अहद। अब्दुल अहद। क्या सुनाएंगे आप? अरे वाह, पाकिस्तान, पाकिस्तान, हाँ बिल्कुल पाकिस्तान जो नगमो आए, मिली नगमो बुधाइंदा। जी अब्दुल्ला, बताएं आप नाम, अपना सॉन्ग जो है हमें सुनाएं। नगमा सुनाएं आप। दिल 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 पाकिस्तान जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान, ऐसी जमीन औला जा का नहा पलता नहीं, आसनी पलता नहीं। दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान, दिल दिल पाकिस्तान जा जा पाकिस्तान। वाह वाह, जबरदस्त अब्दुल्ला, चले आप अपना गिफ्ट मेरे साथ। बेहतरीन।
भाई अब्दुल्ला आप पाण देखें, माइक गिफ्ट खोले छॾियो मुंहिंजी पाण आप गिफ्ट देखें कहाँ सिलेक्ट पहुंचे। कंदो अब्दुल्ला पाण गिफ्ट सिलेक्ट कंदो जेको वणेस 5 मिनट हैं आप लोग के पास टाइम बुधाए जो जी अब्दुल्ला को जो पसंद है बेटा आप ले जाएं आपका गिफ्ट है बिल्कुल तालियों के साथ अब्दुल्ला को जो है हम गिफ्ट देंगे अब्दुल्ला ने खुद अपने लिए मिस्टर स्नैक्स का गिफ्ट से वो जो है चूज किया है ज़बरदस्त ॾाढो प्यारो ऐं ॿारड़ो हुयो ऐं जे बिल्कुल तव्हां पंहिंजी जॻह ते वञो ऐं ॾाढो मज़ो आयो असांखे जेको आहे सो सिंगिंग कॉम्पिटिशन जो ऐं शेफ फैसल तव्हां ॿुधायो हाँ, हाणे- कढ़ाइयूं किथे पहुतियूं कढ़ाइयों बस एंड ते एंड थोड़ो सो कितना टाइम रहेगी आपके आपकी हो गई है और आपकी ऑयल ऊपर आ जाए ठीक है इन दोनों की कढ़ाई आप लोग डिश आउट करेंगे और कितना टाइम हमारे पास रह गया बता दें ज़रा वाइंड अप करने में ज़बरदस्त बिल्कुल थोड़ो टाइम आहे 7 मिनट है हमारे मिंट पास। आहिनि ठीक ऐं है माइक है ही नहीं मेरी 7 मिंट आहिनि ऐं 7 मिंटनि में जेको आहे सो अञा हिकिड़ो ॿियो बि मां चाहींदसि त असांजे ऑडियंस खे कॉम्पिटिशन असां करे वठूं ऐं ऐं पहिरीं ताईं ॿुधाए बाहर खे धांधली की हमने माइक बंद कराई माइक जाज़ेब जी माइक बंद करे छॾी अथऊं आई होता हो रही माइक ऑन कयो जांजेब जो हेलो हेलो अच्छा छा आहे त जेको आहे असल में जेके ऑडियंस आहिनि न तो 7 मिनट में उहे आप लोग एॾा ने एक्टिव 5 आहिनि मिनट के बाद उन्हनि डिश खे आउट करना है पंहिंजे घड़ी देख प्रोग्राम लें में पूरे 5 मिनट में आप लोगों ने डिश आउट करना है गार्निशिंग करें और जल्दी बिल्कुल। से यहाँ पे शिफ्ट करें ठीकु आहे जब ओके तक आप लोग हाँ, 5 मिंटनि में डिश आउट ठीक आहे। कयूं ऐं तेसि ताईं असां ऑडियंस खे था घुराए वठूं अगर कोई शेर अच्छा सा पाकिस्तान का क्योंकि आज़ादी का मौका है और उसके अलावा भी कोई अच्छी शेर व शायरी सुनाने वाला कोई बाज़ौक बंदा अगर हमारी ऑडियंस में बैठा हुआ हो हाँ, तो उपेंद्र आ भाई सकता खुलाया है हुआ। कौन आएगा भाई हाथ ऊपर कर ले शायरी कौन अच्छी सुनाएगा कोई शेर कौन अच्छा सुनाएगा हमें अपना टैलेंट जो है थोड़ा हमें दिखाएं हमें भी पता चले शेर शेर कौन सुनाएगा कौन अच्छा शेर सुनाएगा जंगल शेर और वाला- शायरी में किसी को कोई इंटरेस्ट नहीं है मिली क्या नगमा कर लें मिली नगमा सुना दे चलें पाकिस्तान का मिली नगमा कौन सुनाएगा कौन अच्छा सुनाएगा आ चले जाए। बच्चा अच्छा ये भी छोटा सा एक बच्चा है इसको मैं बुलाऊंगी आप आ जाए आप आ जाएं आप आ जाएं आप आ जाएं आ जाए आ जाए आ जाए आ जाए बेटा आपका नाम क्या है अच्छा वहां से एक और आ गए इधर से आए हो वाह चलें। वाह आप एक मिनट बेटा वाह, आप वाह अच्छा सुनाए अरे वहाँ पे भी बच्चे अरे वाह माशाल्लाह इतने बच्चे बच्चे हाँ इसमें बेबी आपकी माइक इसमें की जरूरत सुनाए, पड़ इसमें। गई 4 मिनट हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूर हम सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह बहुत जबरदस्त आप क्या सुना रहे हैं मौला यासिन आपका नाम क्या है 3 मिनट हम अरहम क्या सुना रहे हैं आप अरहम सोचे नहीं हम लाइव जा रहे हैं क्या सुना रहे हैं पहले अरहम सीधा होके नहीं खड़ा हुआ ना मसला है पता नहीं क्या चलो जब तक आप याद करो तब तक आपसे सुनाते आपका नाम क्या है यूसुफ यूसुफ भाई आप क्या सुनाएंगे नाथ ना सुनाए बेटा मुंह वहाँ कर काबे की रौनक काबे का मंजर 2 मिनट अल्लाह अकबर अल्लाह बहुत जबरदस्त अब लाइन में सुभान बच्चे अल्लाह, बहुत है लाइन में बच्चे बहुत है आप क्या सुनाएंगे ओके मैं चाहता हस्बी बात। रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नू मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा 2 मिनट हैं आपके इल्लल्लाह पास अपनी बहन बहुत जबरदस्त आता वनी जरूरत है गिफ्ट दा पहुंच रहे तो होड स्केडी एनडी बहुत शुक्रिया थैंक यू बहुत शुक्रिया थैंक यू अच्छा कढ़ाई अदा तैयार आहे बाग ता अची ने ना कढ़ाई तैयार थी वई आहे ऐं मुंहिंजो आवाज़ अची वियो मूंखे एॾी ख़ुशी थी आहे तव्हांजो आवाज़ हलियो वियो आहे ऐं तव्हांखे हाणे फील थींदो त हेसि ताणी मूं कीअं बि झेलियो पियो पाड़ खे फैसल भाई असांजो आवाज़ किथे न वेंदो असांजो आवाज़ किथे न वेंदो ऐं ज़बरदस्त कढ़ाई आहे सा मुंहिंजे ख्याल में हाणे अच्छा हिकिड़ी ॻाल्हि ऐड कंदुसि हिन में जी। तव्हां हेॾां अची वञो होॾां अची वञो छो जो कॉम्पिटिशन हुयो त मुंहिंजी हूअ हुई प्लेयर अच्छा इन हाँ। जाइ चेंज करे छॾी वठ हा छो जो अधी जो नंबर मूंखे अची वेंदो न ऑर्डर ॾींदुसि अधी खे मानी जो ज़बरदस्त ऐं ॾाढी सुठी इन्हनि जी डेकोरेशन बि आहे इनखे प्रेज़ेंटेशन जेका आहे न तमामु प्लेट ज़रूरी नीचे आहे रखो। तव्हांजे हाँ। खाते में ऐं जेको आहे टेस्टी आहे या न आहे उहा त पोइ जी ॻाल्हि आहे अॻ में नज़र ख़ूबसूरत जेका शइ ईंदी ज़बरदस्त, बहुत इंसानु ज़बरदस्त। ज़ाहिर आहे फाइनल? उहा शइ खाइण जी कोशिशि कंदो सो ही ॿई असां वटि आहिनि डिशिस तयार आहिनि ऐं हीअ ये बि dish मुंहिंजे ख़्याल में हीअ बि हुन तरफ़ रखो त हे सभई ॾिसूं ऐं हाणे फ़ैसिलो कंदा शेफ फैसल
फूकू मारे जी शेफ लुक वाइज त ॿई सुठियूं टेस्ट प्रेजेंटेशन हालो, ॾाढी ज़बरदस्त आहे ॿिन्हिनि जी हाणे टेस्ट कयूं था ॿिन्हिनि मां ये उन्हनि खे माइक ॾिजो आपका नाम क्या है है ना हेना माइक नहीं चल रहा शायद चल रहा है चल रहा है हेना जी तो आपने कौन सी कढ़ाई बनाई है क्या नॉर्मल चिकन कढ़ाई है या कोई खास है वो नहीं वैसे तो नॉर्मल है लेकिन अगर कोयले का दम देते हैं इसको तो कोयला कढ़ाई हो जाती है अच्छा कोयला हाँ, कढ़ाई हो जी। जाती है जो स्पाइसेस अपने हिसाब से रखे जी हैं। जी जी और आपने जो बनाई है वो वाइट क्या कढ़ाई। सोच के बनाई है वाइट कढ़ाई लेकिन क्रीम नहीं थी तो नहीं डाली वाइट कढ़ाई है ये ये वाइट कढ़ाई कैसे हो सकती है इसका कलर रेड है नहीं तो स्पाइसेस इसमें और डलते ना तो वो नहीं थे ना मेरे पास नहीं अधी के चिड़ भी अचना न चिड़ाई दोस्त मज़ो ईंदो न थोरो हे इसमें ॿुधायो सब- हे ॿुधायो ॾिसो जी जी वाइट कढ़ाई है ना हिते नाराज़ थियण जी ॻाल्हि नहीं, न आहे नहीं, ठीकु आहे नहीं, वाइट जी। कढ़ाई जेका हूंदी आहे न हुनमें ॻाढ़ा मिर्च न वेंदा आहिनि हाँ त इन में हुआ त मां विझी छॾा न मां तव्हांखे चयो पोइ वाइट त न थी न वञा वाइट हाणे नालो जल्दी जल्दी सोचो अधी अधी ठाही वाइट ई आहे उहो मिड़ी पया हुया त विझी छॾिया सम्झो था माना पया हुया न हरूभरू ख़राब थी वञे मिर्च अच्छा रेड वाइट कढ़ाई चई तो सच्ची रेड वाइट कढ़ाई सही आहे सर अॼु नओं नालो ॿुधो से केरु कंदो टेस्ट तव्हां टेस्ट टेस्ट कंदव शेफ अच्छा, कंदा ठीकु आहे। बिल्कुल सभिनी खां पहिरीं चिकन टेस्ट चेक कयूं था छाकाणि त जॾहिं कढ़ाई असां खाइण वेंदा आहियूं सभिनी खां पहिरीं असां ॾिसंदा आहियूं चिकन असांजी ॻरियल हुजे सख़्तु न हुजे अंदरां कची न हुजे इहा मेन हूंदो आहे कढ़ाई में न अधी चरी लेग पीस कटे लेग जो पीस कजो लेग हाँ। पीस लेग पीस आहे काथे आहे ठीकु आहे लेग पीस ॾिसूं था लेग पीस आहे न हार्ड आहे तव्हांजो न हिनमें थोरो न लेग पीस आहे न थोरो सख़्तु आहे मां हिन खे ॾिसां थो सिर्फ़ु मूंखे मसालो चखणो आहे मां चिकन नथो चखां ओके गरम आहे ठीकु आहे मसालो हिन जो ॾिसूं था की कीअं आहे छाकाणि त अञा थोरो हिन में टाइम आहे कसर टेस्ट आहे। उन में अची वेंदो तव्हांजो न हा टेस्ट में ख़बर पइजी वेंदी फैसल भाई असांजो सोचिजो घणो टेस्ट न कजो अचो आइडिया त राय था वठां न अच्छा वाक तव्हां टेस्ट अच्छा कयो जज त अच्छा हाणे तव्हां टेस्ट कयो तव्हां टेस्ट कयो छो जो तव्हां लेडीज़ आहियो तव्हांखे हिन जो आइडिया हूंदो जल्दी त कहिड़ी ज़बरदस्त ठही मूंखे आहे ईअं ख़बर हो बि न- तव्हां मैगियूं इलाही सुठियूं था ठाहियो ओके मूंखे हाँ। त सही थी लॻे वधीक हाणे शेफ ॿुधाए ठीक है हाणे Okay, हिन में थी वियो। चिकन हाणे चेक कयूं second। था आपका ये लेग पीस ही चेक करते हैं ना हाँ। तो लेग वाह। पीस आपका गल गया सॉरी माना मुंहिंजी भेण हिन में खटे वई न फर्स्ट शे में खटे वई न हाँ तव्हां ॻाढ़ा मिर्च लॻाइनि ना लेग पीस सही है इन्हनि जो भी वाइट कढ़ाई जा मां ॻाढ़ा सिर्फ़ मिर्च वाइट कढ़ाई आहे ॻाढ़ा मिर्च लॻाइनि तव्हांखे फैसल भाई हाँ शेफ गाढ़ा मिर्च लगाइन अले छा चयो अच्छा शेफ आह निकरी शेफ खे हाणे ख़बर पई आहे वाइट कढ़ाई में ॻाढ़ा मिर्च न हुए शेफ खे लॻाइनि वाह हाणे हिते जी मां कंफ्यूज थियो अच्छा ॿई टेस्टी आहिनि छा ॿई पंहिंजी जगह टेस्टी आहिनि हिन में थोरो पाणी वधीक आहे न लिक्विड आहे ऐं ही थोरी बिल्कुलु परफेक्ट ठही आहे लेकिन टेस्ट ॿिन्हिनि जा परफेक्ट आहिनि त प्रेज़ेंटेशन जे हिसाब सां ऐं हिन जे हिसाब सां अगरि ॾिठो वञे न पर वोट त ॾियणो आहे न हा वोट ॾियणो आहे विनर त नेट को हिकिड़ो थींदो न विनर हिननि जी फर्स्ट हिननि जी अचे पई ऑलराइट नालो तव्हांजो है ना हिना भाई विनर आहे ऐं माशाल्लाह मुंहिंजी भेण आहे ही मुंहिंजो साइड हुयो ठीकु आहे इहो यादि हुजे अधी बि खटे वई आहे अधी तव्हां ॾाढी भली ठाही आहे तव्हां त कढ़ाई खे नओं नालो ॾेई छॾियो हां वाइट रेड रेड वाइट कढ़ाई हिकिड़ी नई डिश आहे जेका ईजाद थी आहे रेड वाइट Red कढ़ाई white कढ़ाई तव्हां अची कंफ्यूज हिते ऑडियंस जे साम्हूं हीअ कयो की ही वाइट कढ़ाई वाइट में असल में ॻाढ़ा मिर्च हेड कुझु बि न विझबो आहे ठीकु आहे कारा मिर्च वाइट पेपर इहे वेंदा अच्छा पर आहिनि मज़े जी लेकिन ॻाल्हि छा आहे मज़े जी आहे सुठी टेस्टी आहे हिते ॾिसो सभु मुंहिंजे लाइ बराबरि आहिनि फ़ैसिलो करिणो पवंदो आहे हिक जो हा त ही Winner त नेट को हिकिड़ो लुक हूंदो। वाइज परफेक्ट जीअं लॻे पई न ही बि ॾाढी सुठी आहे थोरी हिन में कसर आहे अञा बिल्कुल हा हा ही गेम आहे हिन में नाराज़ थियण लाज़मी न, फर्स्ट दिलि बि न ईंदो माण्हू करिजे, हा। सेकंड बि ईंदो हा। सो ऐं असां माना असी खटे चुका आहियूं न माना ऐं फर्स्ट धरती टीवी जेको आहे इहो ई सभिनि मां हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त जेके हिते को हाराइजंदो न हाराइजंदो हिते न आहे। सभई विनर्स हूंदा आहिनि ऐं असांजी जेका विनर आहे न उनखे बि गिफ्ट मिलंदा वाह। पर जेका न खटी सघी आहे उनखे बि गिफ्ट मिलंदा हा। मुंहिंजी भेण खे सो बहितरीन गिफ्ट्स आहिनि ऐं हिना खे कहिड़ा गिफ्ट्स था ॾियूं जांज़िब मुंहिंजे ख्याल सां हिकिड़ो ही Nelson गिफ्ट हुजणु ऐं घुरिजे ऐं Nelson। हिकिड़ो पांडा बिल्कुलु ही गिफ्ट्स हैम्पर्स जेके आहिनि हिना ॾिठा अदी हिना सां अदी हिना मानी मूंखे पहुचाइजो सही आहे बिल्कुलु ऐं जेका रनर अप आहे मुंहिंजी भेण उनखे जेको आहे सो हे यूनिक बैटरी जो हिकिड़ो गिफ्ट ॾेई था छॾियूं भले उनजो ही गिफ्ट्स आहे यूनिक बैटरी जी तरफ़ां तव्हांखे गिफ्ट्स था वञनि अदी, भरपूर thank you so ताड़ियुनि much। में
जेके भी ताड़ियूं त थियनि, एॾी ज़बरदस्त कढ़ाई ॿिन्हिनि ठाही आहे। बेहतरीन कंपटीशन रहियो, बेहतरीन जेको आहे सो हुयो। थैंक यू सो मच हिना, थैंक यू so much अदीना। जी शेफ, बस कीअं रहियो असांजो कंपटीशन तव्हां ॿुधायो। तमामु ज़बरदस्त, तमामु बहितरीन। बस थोड़ा मसालनि में रद्दो बदल थी आहे, लेकिन बहितरीन हुई। ज़ाहिर असांखे हिते सही फ़ैसिलो ॾियणो हूंदो आहे, पोइ हीअ न आहे कि कंहिंजी दिलि आज़ारी थिए। बिल्कुलु जाइज़ हुयो, जाइज़ हो बिल्कुलु। फ़ैसिलो हाँ, पर हूअं ॾिठो वञे त ॿई सुठियूं ठहियूं, ॿई सुठियूं आहिनि, हू टेस्टी। थोड़ी घणी थिक ऐं थोड़ी सुठी आहे, हली वई ऐं हिननि जो थोरो टाइम में हाँ। मैनेज कोन करे सघिया, लेकिन ॿई सुठियूं हुयूं। ऐं हुननि जो चिकन बि सही गलियो हाँ, आहे। ॻरी वई। ये सभु ॻाल्हियूं ख़बर छो पियो कयो, छो मुंहिंजी टीम जी हुई। जी नाज़रीन, उम्मीद आहे त तव्हांखे अॼु जो शो असांजो पसंदि आयो हूंदो। लाइव शो आहे आज़ादी फेस्टिवल जो, लाइव कुकिंग कॉम्पिटिशन आहे, बहितरीन कॉम्पिटिशन अॼु रहियो। ऑडियंस मां बि असां वटि पार्टिसिपेंट्स आया, उन्हनि खे बेशुमार गिफ्ट्स असां ॾिनासीं। धरती टीवी जी हमेशह कोशिशि रहंदी आहे त पंहिंजे ॾिसंदड़नि जे लाइ कुझु नओं अॻिते आणनि, बिल्कुलु का ईअं नई आहे। शइ आणनि। सो बहितरीन आहे, ऐं इहो सुभाणे वरी हाज़िर थींदासीं। कंटिन्यू आहे, ईअं न आहे त असां अॼु ई 14 अगस्त ताईं इंशाअल्लाह। 14 अगस्त ताईं कंटिन्यू आहे, ऐं असां टई गॾु हूंदासीं, ऑडियंस गॾु हूंदी, ऐं कॉम्पिटिशन इहे थींदा रहंदा। ऐं हाणे तव्हांखे ख़बर पइजी, हाणे त तव्हां तयारी सां अची सघो था। बिल्कुलु, ऐं ऐं जेके उहे मुंहिंजूं भेनरूं ऐं भाइर जेके अॼु न अची सघिया आहिनि, सुभाणे ज़रूरु अचिजो। ऐं वरी जेके अॼु आया आहिनि उहे घर वञी पंहिंजनि ॿियनि फ्रेंड्स खे, मिटनि माइटनि खे और अपने कजन्स को, रिलेटिव्स को, फ्रेंड्स को ले आएंगे। भाई बड़ा मजा है, बड़े इनामात हैं, बहुत जबरदस्त। क्योंकि ये किस्म का सिर्फ एक एक ये फेस्टिवल है। सिंपल ये कंपटीशन हाँ। नहीं है, हम सिंगिंग का कंपटीशन Singing करवा भी है, सकते ठीक है, हैं, बिल्कुल। शायरी का कंपटीशन करवा सकते हैं, जिसमें जो टैलेंट है वो आ सकता है। तो ठीक है। एड़ी गाला अचो, तहां अची तहां शरीक थी सको था प्रोग्राम में, ऐं नंबर है बेशुमार गिफ्ट्स आहिनि, उहे खटी सघो था। हेॾा ज़बरदस्त गिफ्ट आहिनि, बिल्कुलु। ऐं इन खां पोइ भी प्रोग्राम आहे। आहिनि 14 अगस्त ताईं असां तव्हां सां गॾु हूंदासीं। ही फेस्टिवल जारी और सारी आहे नाज़रीन, ॾिसंदा रहो धरती टीवीअ ते आज़ादी फेस्टिवल। ऐं सुभाणे वरी हिकिड़े कुकिंग शो में, कुकिंग कॉम्पिटिशन में शेफ बाख, शेफ फैसल बाख पीरज़ादा ऐं जहान ज़ेब अली, मुझे नालो ख़बर है, छो न कयो? हाँ, न बदलो वठी छॾियो, ठीकु आहे, ओके थियो। सुभाणे वरी हाज़िर थींदासीं, ॾिसंदा रहो धरती टीवी ते आज़ादी फेस्टिवल। नाज़रीन अल्लाह भाई, अल्लाह हाफ़िज़।